इंग्लैंड जी टेस्ट टीम जे कप्तान ऐं स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्स वनडे क्रिकेट तां रिटायरमेंट वापसि वठण जो ऐलान कयो आहे। बेन स्टोक्स हलंदड़ साल भारत में शेड्यूल वनडे वर्ल्ड कप खेॾण लाइ रिटायरमेंट वापसि वरिती आहे ऐं खेसि न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ वनडे सीरीज़ लाइ 15 रुकनी इंग्लिश स्क्वाड जो हिसो बणायो वियो आहे, जंहिं जी क़यादत जोस बटलर कंदो। इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड विच में 6 वनडे मैचुनि जी सीरीज़ 8 सेप्टेंबर खां शुरू थींदी। अॼु जिते बेन स्टोक्स वनडे क्रिकेट में वापसी जो ऐलान कयो, उते ई वरी पाकिस्तान क्रिकेट टीम जे फास्ट बॉलर वहाब रियाज़ इंटरनेशनल क्रिकेट तां रिटायरमेंट वठी छॾी आहे। क़ौमी क्रिकेटर सोशल मीडिया ज़रिए पंहिंजे मदाहन खे आलमी क्रिकेट तां रिटायर थियण वारे फ़ैसिले खां आगाह कयो। समाजी राब्तनि जी वेबसाइट एक्स ते जारी कयल बयान में वहाब रियाज़ चयो त मां इंटरनेशनल क्रिकेट तां रिटायरमेंट वठण जो फ़ैसिलो कयो आहे। वहाब रियाज़ पंहिंजे ट्वीट में पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, ख़ानदान, कोचिज़, मेंटोर, साथियुनि, क्रिकेटरनि ऐं मदाहन जा बि थोरा मञिया। वहाब रियाज़ चयो त हू फ्रेंचाइज़ क्रिकेट जारी रखंदो, छो त फ्रेंचाइज़ क्रिकेट जो मुस्तक़बिल तमामु घणो शानदार आहे। वहाब रियाज़ पंहिंजी 15 साला इंटरनेशनल क्रिकेट कैरियर में 27 टेस्ट मैचुनि, 91 वनडे ऐं 36 टी20 मैचुनि में पाकिस्तान जी नुमाइंदगी कई। पाकिस्तान लाइ 3 आलमी कप खटींदड़ फास्ट बॉलर टिन्ही फॉर्मेटनि में मजमूई तौर ते 227 विकेटूं हासिल कयूं। पाकिस्तानी क्रिकेट टीम जे मदाहन लाइ वहाब रियाज़ जी रिटायरमेंट सां गॾोगॾु ही ॿी परेशानी कंदड़ ख़बर आहे त छा नसीम शाह एशिया कप में शिरकत करे सघंदो। इन हवाले सां अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त क़ौमी क्रिकेटर नसीम शाह पाण इंकशाफ़ कयो आहे त खेसि कंहिं बि क़िस्म जी इंजरी नाहे थी ऐं हू मुकमल तौर ते फिट आहे। गुज़िरियल ॾींहुं इहा ख़बर साम्हूं आई हुई त फास्ट बॉलर लंका प्रीमियर लीग दौरान इंजरी जो शिकार थी वियो आहे। ख़बर में ॼाणायो वियो हो त लंका प्रीमियर लीग में कोलंबो स्ट्राइकर्स जी नुमाइंदगी कंदड़ पाकिस्तानी फास्ट बॉलर नसीम शाह इंजरी जो शिकार थी वियो आहे, जंहिं सबबि हू गाल टाइटन्स ख़िलाफ़ मैच न खेॾी सघियो हो ऐं संदसि जाइ ते शरफ़ सलाम खे स्क्वाड जो हिसो बणायो वियो हो। ॿिए पासे क्रिकेटर पंहिंजे बयान में इंजरी न हुजण जो इंकशाफ़ कंदे चयो त हू मुकमल तौर ते फिट आहे ऐं अफ़गानिस्तान ख़िलाफ़ शेड्यूल वनडे सीरीज़ जी तयारी करे रहियो आहे। क्रिकेटर ॿुधायो त हुन पंहिंजी टीम कोलंबो स्ट्राइकर्स खां आराम जी इजाज़त घुरी हुई, जंहिंखां पोइ टीम मैनेजमेंट खेसि आराम जी इजाज़त ॾेई छॾी आहे। यादि रहे त नसीम शाह एशिया कप ऐं अफ़गानिस्तान ख़िलाफ़ सीरीज़ लाइ ऐलानियल पाकिस्तानी स्क्वाड जो हिसो आहे।